आखिर तू कई ज़बान समझंदो तो मैं फांसी आउं अदा ही तुझी ज़बान कोन समझंदो हिन जी पथर तू छॾ तू वञी पंहिंजो कमु कर चाची ये आखिर छितो छो थियो आहे सभु खां वॾी मुंहिंजे अॻियां रड़ियूं पियो थो करे अरे मूंखे छितो तो कयो आहे अच्छा अच्छा तोखे कुते खाधो आहे अस्पताल में 14 सुइयूं हणा न हिते बि अजायो रड़ियूं छो थो करी मां चवां थो बात बंदि रख ओदा मुंहिंजे मथां दोड़ा छो थो फाड़ी को मूं तोखे कुतो बचायो आहे छा मूंखे कुते न तो छितो कयो आहे मां चवां थो अचो तू चई तो घोबाटो छा फाटो किथे बम फाटो आहे छा अरे फाटो न घोबाटो अच्छा अच्छा साटो तोखे कंहिं साटो ॾिनो आहे हक़ सां इहो कमु कादन जो हूंदो छो जो कादन वते तो यतीमनि खे साटाड़ींदो मां यतीम न आहियां अब्बा मां हयात सच में वायातन अरे हेॾे कंहिंखे तो वायात चई अम्मा ऐं बाबा खे गाबा कंहिंजा गाबा छुड़ी पिया आहिनि हे छुड़ी पिया आहिनि त ठीकु आहे कहिड़ो तुंहिंजो फसुला जो भेलनि था अजायो छितो न थी माठ करे वेही रह अदी हिनखे मुंहुं ॾे अॼु मां हिनखे मारे विझंदुमि खारे में अरे हेॾे पाड़े वारनि जूं कुकड़ियूं चोरायूं थी या जो चाची खां खारो थो पुछी खारे में कुकड़ियूं लिकाईंदे छा मां तोखे कुकड़ियुनि जो चोर थो लॻां चाची हिन सां कहिड़ो वेदन आहे सुबुह खां वठी मुंहिंजे अॻियां रड़ियूं पियो थो करे तोसां ॻाल्हाइण सच में जबल सां मथो टकराइणो आहे इहो मां ई बेवकूफ़ आहियां तोसां हर मथो थो हणां छा चई